अस्सलाम वालेकुम। ही प्रिंस सदाम खान वार आहे। ही पंहिंजे वालिद साहब सां ॻाल्हाए पियो। हाँ मैं बैठा हूँ। हवा है तेज, मैं खानी है नहीं। हाँ चंगा ने बुरो बुरो दी भाई सदाम चंगा ने टिकारा काकू टिकारो ही बुरा है ना हाँ बुरो है ना रोटी खावा रोटी बारिश दिया हाँ हिते आयो आहे त यानी शो तूफ़ान हाँ तूफान चाय भाई थे शो तूफ़ान करे आयो अॼु छाजे करे आयो सदाम आयो घुराई हमरो ना देतो ना मते अब गलत नहीं बटी मते धुलाई दे दी हां जदी धुलाई न थेली धुलाई थे भाई ख्याल कजो खेल हो गई खबर कान लग गया मना बे बुधाए काकू खेरा तबीयत सही है तुम्हें सही है स्कूल गए हैं आज हां रोज़ा रखूंदा जी रोज़ा रखूंदा मरूंदा बस रोज़ा रमजान शरीफ तो ना तो रोज़ा की तो रखी अञा आहे रमज़ान चढ़ी वई 29 रोज़ा थिया एक रोज़ा रखणो आहे न वो कदी रखंदे उहो रखियो अथई जुमे ते रखियो अथई अच्छा हा बहुत तकलीफ़ तो न थी न न रोज़ा की गुज़रा तुंहिंजा ॿिया बि सही हाँ सही गुज़रिया सफ़ा सफ़ा हाँ रोज़ा घणा रखिया माशाल्लाह सॼा रखिया अथई हाँ बुख तो न लगदी तव्हां पोइ रोज़ा में हा बुख न लॻंदी बाक़ी उञा अञा ई कोन लॻंदी हाँ हा रोज़े वारी महिल हिकु अधु गिलास फिके पाणी जो पीनमि हिकु गिलास मिठे पाणी जो मिठे करो रोज़ थादल न पीअंदो आहे न थादल न पीअंदो आहे न कूड़ छो थो करे अधु अधु मानी जो गिलास बसि हाँ हा पोइ उहो ई। हाणे छा थो करे पियो हाणे बसि पया आहियूं सॼो ॾींहुं पढ़ंदो आहे भला हा हाँ स्कूल में न हिते घर में पढ़ाई कंदो आहे स्टडी हा घणी देर कला कलाक कूड़ ॻाल्हाईंदो स्पेलिंग यादि थी एप्पल जी स्पेल ॿुधाए ए डबल एल ज़ेबरा जी वाला या ई